दोस्तों उस्ताद जलाल चंद हिकिड़ो कलाम ॻायो जेको तमामु मक़बूल थियो ऐं हुन मक़बूले जा जेके रिकॉर्ड तोड़िया। दोस्तों ये कलाम तमामु बहितरीन कलाम हो ऐं अवाम हिनखे तमामु बेहद पसंदि कयो, तमामु पसंदि कयो। जर जंग में मशहूरु थियो, जर जंग में मक़बूल थियो। दोस्तों इन जा ऑडियो एल्बम जेके न हथो हथ खपामजनि पिया ऐं कैस्टनि दुकान वारनि ते माना रश हुजे। हर कोई आ वॉल्यूम घुरे पियो त बाबा उस्ताद जलाल चंद जो इहो वॉल्यूम ॾे। उथंदे वेहंदे हुसन वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, जंहिंजो जानी कोन जवाबु आहे। हाणे इहो कलाम साईं एॾो हलियो त तमामु घणो हलियो। तव्हांजी सोच आहे दोस्तों। दोस्तों जॾहिं इहो कलाम रिलीज़ थियो ऐं अवाम ताईं पहुतो ऐं अवाम ॿुधियो, चाहींदड़नि ॿुधियो, मदाहनि ॿुधियो, परिस्तारनि ॿुधियो त इहो मक़बूलियत माना माणे वियो ऐं मक़बूलियत जा रिकॉर्ड तोड़े छॾियईं। ऐं हर माण्हू जे वात ते इहो कलाम हुजे। उथंदे वेहंदे हुसन वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबु आहे। नंढा वॾा ॿार बच्चा पोड़ा पका सभु ॻाइनि पिया। हाणे साईं कैस्ट कंपनी वारे ॾिठो त बाबा हितां हाणे कमाए सघिजे थो। हाणे इन ते कलाम जी धुन ते माना तिर्ज़ ते को कलाम ॻाराइजे। पोइ साईं हाणे हुनखे ॿियो माण्हू त मिलियो कोन। हाणे रूबीना हैदरी खे तयारु कयूं त भई औरत आहे, हाणे हीअ ॻाईंदी त माना मक़बूल वेंदो। पोइ रूबीना हैदरी जेको आहे इन जी कट ते माना कलाम ॻायो ऐं उस्ताद खे जवाबु ॾिनई। हालांकि उस्ताद पंहिंजी तरह सां ॻायो पर हीअ वरी कलाम न ॻाए उस्ताद खे जवाबु पई ॾे। दोस्तों रूबीना हैदरी जो पंहिंजो स्टाइल हो, उस्ताद जलाल चंद जो पंहिंजो स्टाइल हो। उस्ताद जलाल चंद जेको आहे उहो पंहिंजा कलाम ॻाईंदो ऐं माण्हू हुनजी कॉपी कंदा। ऐं तव्हांखे ख़बर आहे दोस्तों कॉपी छो कई वेंदी आहे? हमेशह जेको मशहूरु शख़्सियत हूंदो आहे उनजी कॉपी कई वेंदी आहे। ऐं तनक़ीद लाइ बि अगरि तव्हां मशहूरु न आहियो न, कंहिंजो नालो वठंदो त तव्हां पाणे मक़बूल थी वेंदा। कंहिंजे बारे में ॻाल्हि कंदो ऐं उहो मशहूरु आहे त तव्हां पाण मशहूरु थी वेंदा। ऐं इहो ई तरीक़ो जेको उन टाइम ते जेके फ़नकार हुआ उहे करे रहिया हुआ। दोस्तों कैस्ट कंपनी बि करे रही हुई, छो जो कैस्ट कंपनी वारे खे खपे त बाबा हिननि में पाण में भॾो हुजे, झगड़ो हुजे ऐं मुक़ाबिलो हुजे त असांजूं कैस्टूं हलनि। पोइ ईअं उहा ख़ुदि मुक़ाबिला रखाईंदा दोस्तों ऐं कैस्टूं चवराईंदा। पोइ वरी ॿियो फ़नकार वरी उन मौज़ू ते के वठंदो ऐं अवाम खे बि ख़बर पवंदी त बाबा मुक़ाबिला हलनि पिया त अवाम वरी मस्तु थी वेंदी, वरी कैस्टूं वठंदी मुक़ाबलनि जूं। ईअं जान पियो हलंदो हो दोस्तों। सनवारनि जो माण्हू चवनि था मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, मुंहुं ॾिसण त ठहियो पर आशिक़ चए थो सिर्फ़ु महबूब जो नालो वठण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मुंहुं ॾिसण त ठहियो पर रुगो नालो वठण सवाबु आहे। दोस्तों हाणे तव्हां ॿुधियो त उस्ताद जलाल चंद जे कलाम जा बोल हुआ त उथंदे वेहंदे हुसन वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, जंहिंजो जानी कोन जवाबु आहे। हाणे हुनजे जवाब में जेका रूबीना हैदरी पई चए त हुसन वारनि जो माण्हू चवनि था मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, उनजो नालो वठणु सवाबु आहे। हाणे इहो रूबीना हैदरी पई चवे दोस्तों। हालांकि उस्ताद जलाल चंद को मुक़ाबिलो न कयो पर हिन मुक़ाबले जी शुरूआत जेका आहे रूबीना हैदरी कई। दोस्तों हाणे उस्ताद जलाल चंद जो कलाम किथे, रूबीना हैदरी जो कलाम किथे, उस्ताद जलाल चंद जो आवाज़ किथे, रूबीना हैदरी जो आवाज़ किथे? दोस्तों मुक़ाबिलो ई न आहे न। उस्ताद जलाल चंद जा ॾोहीड़ा तव्हां ॿुधो त हुन में ॾोहीड़नि में छा थो चए, वरी रूबीना हैदरी में छा थी चवे। दोस्तों रूबीना हैदरी खे आदत पइजी वई त माना जेके मशहूरु फ़नकार हूंदा जीअं उस्ताद जलाल चंद जहिड़ा या ॿिया फ़नकार अलादा ज़रदारी जहिड़ा त उन्हनि जे कलाम जा जवाब ॾींदी पंहिंजे पाण खे मक़बूल करण लाइ। ऐं इहा कैस्ट कंपनी वारा बि हुनखे ॾसींदा हुआ दोस्तों। पोइ ईअं मुक़ाबिला थींदा हुआ। दोस्तों हाणे ही कैस्ट कंपनी वारो जेको अज़ ख़ुदि मुक़ाबिलो आहे, हिन में जॾहिं तव्हां ॾोहीड़ा ॿुधंदो त उस्ताद जलाल चंद जा ॾोहीड़ा ई तव्हांखे मज़ो ॾींदा दोस्तों। तव्हां ॿुधी थी ॾिसो दोस्तों, हिकु दफ़ो ॿुधो ज़रूरु। आशिक़ बराड़ी जो ऐं महबूब शहर जो उनखे पंहिंजो महबूब पान खणी पियो ॾिए त तूं खा।
पर आशिक चए पियो मूंखे त पान खाइण जी ख़बर ई कान्हे। वाह जलाल चांडिया वाह। दोस्तों हाणे इन ॾोहिड़े में उस्ताद जलाल चांडियो माना हिकिड़ो मिसाल पियो ॾे त आशिक़ जेको बहिराड़ी जो ऐं महबूब शहर जो। हाणे शहर वारो महबूब माना उन टाइम ते पान जो रवाजु हूंदो त माना पान कढी पियो ॾे त भाई पान खा। हाणे हुनजो त मूंखे त पान खाइणु अचे ई कोन, ऐं बहिराड़ी जो माण्हू आहे, मूंखे कहिड़ी ख़बर पान जी, पान कीअं खाइबो आहे। पोइ अॻियां ॿुधो दोस्त छा थो चए। कंबरानी शहर आहे, उहो चए थो त असां ग़रीब माण्हू बहिराड़ी दे, असां ग़रीब माण्हू बहिराड़ी दे, अल्लाह तुसांजी अल्लाह वधाई शाने, पीश कुटू पिछे पेट पालू सादा मुगली ते गुजराने, हिकरली हिक तदा सादे सुमन दा सामाने, तेरे बंगलियां दे विच में कुभाओ थीदा, अल्लाह असादे मन कखाने काने, हुके चिलमा छिक छिक मर गए सादे अबे दादे नाने, तेरी खबर कंबरानी को इथा कीवे खमीदा पराने। दोस्तों हाणे रूबीना हैदरी जी ॻाल्हि ॿुधिजो। रूबीना हैदरी बि तमामु भलियूं ॻाल्हियूं कयूं, मज़ेदार ॻाल्हियूं कयूं। दोस्तों ही ॻाल्हियूं जेके न तफ़रीह पहुचाइनि थियूं, उस्ताद जलाल चांडी जो ऐं रूबीना हैदरी जूं जेके ही ॻाल्हियूं आहिनि इहे तफ़रीह थियूं पहुचाइनि। दोस्तों तव्हां जॾहिं ॿुधंदो त तव्हांजो दिलि बाग़ बहार थींदो। दोस्तों गौर सां ॿुधो। दोस्तों अफजल चैतन सा आहे प्यार करणो सवाब, अफजल चैतन सा आहे प्यार करणो सवाब, नाहे करणो हिजाब, सोलंगी चवे सोनन खां। दोस्तों जेको इहो हथरादू मुक़ाबिलो जेको कैस्ट कंपनी कढियो, इहो मक़बूलियत माणी, अवाम कुझु ॿुधियो, पर जेको उस्ताद जलाल चांडी जो कलाम हो उहो त मुल्का मुल्क मशहूरु हो दोस्तों। ऐं एॾो मशहूरु हो दोस्तों, एॾो मशहूरु जो अॼु ताईं अवाम हुनखे ॿुधे थी। अॼु ताईं बि इहो मशहूरु तमामु कलाम आहे जेको उथंदे वेहंदे हुसन वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबु आहे। एॾो मशहूरु कलाम आहे दोस्तों, हिन जी का हद न आहे। ऐं जेको रूबीना हैदरी वारो कलाम हो उहो एॾो मक़बूल न थियो, छो जो हुनजी शाइरी बि पकी न हुई दोस्तों। हुनजी शाइरी कची हुई, हुनजी पकी शाइरी न हुई। जेका उस्ताद शाइरी ॻाई उहा शाइरी बि पकी हुई, हुन में वज़न हो दोस्तों। तव्हां हिकु दफ़ो वरी ॿुधो। खुदा जी इनायत या तुंहिंजी पूजा करण इबादत या, हिकु सुहिणो हुजे मन मोहणो हुजे, हिकु सुहिणो हुजे मन मोहणो हुजे, कोई प्यार पे करण सवाबा, ॾिसण वारनि जो माण्हू चवनि था मुंहुं ॾिसण बि सवाबा। हुसन वारनि जो तेरो हुजे उते हरदम भल पियो भेरो, अवेरो हुजे जा सवेरो हुजे, अवेरो हुजे जा सवेरो हुजे, कबो तेरा कोन हिसाबा, दोस्तों इन तजिए ऐं तहक़ीक़ मां तव्हांखे ख़बर पइजी वई त केरु केतिरे लेवल जो फ़नकार हो, कहिड़े पाए जो फ़नकार हो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको इहो मुक़ाबिलो खटी वियो दोस्तों। हालांकि इहो हथरादू मुक़ाबिलो पाण ठहियल हो, पर उस्ताद खटे वियो दोस्तों। मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक इन्हनि ॿिन्ही खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।